साईं शाह अब्दुल लतीफ़ बीटा जी दरगाह जो अंदर ॾेखार जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया हिसो नंबर 2। साईं शाह अब्दुल लतीफ़ बीटा जी दरगाह अॼु ईद जो ॾींहुं आहे। ईद उल फितर जो पहिरियों ॾींहुं आहे। माण्हू इंजॉय कनि पिया। पूरी सिंध जा माण्हू हिते साईं जे दरगाह ते ईंदा आहिनि ऐं हाज़िरी भरींदा आहिनि ऐं तमामु घणी रश आहे। इन करे हीअ दरगाह तव्हांखे ॾेखारण में ऐं साईं जो आरामगाह ॾेखारण में ॾुखियाई महसूसु थिए पई। बाबा मुझे ना भाई ये साईं जा रिसाला आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। मुराद